साथियों, लैस लिल इंसान इल्ला मा सा, खालिक़े कायनात फरमायो कुरान पाक में त जेसिताईं तव्हां महिनत न कंदव उन खां सवाइ तव्हांजी मंज़िल तव्हांखे न मिली सघंदी। अॼु जो नौजवान स्पेशली सिंध जो नौजवान 15 सालनि खां वठी नज़रअंदाज थियल आहे। हींअर 16 साल में दाख़िल थी चुकी आहे गवर्नमेंट। तव्हांजो को बि मुस्तक़बिल कोन्हे, तव्हांखे का बि नौकरी कोन मिलंदी। तव्हांजी सिहत, तालीम, रोज़गार, इंसाफ़ हिन रियासत जी ज़िम्मेवारी आहे, हिन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पर हुकूमत उन्हनि खे परफॉर्म करण में, अदा करण में 100% नाकाम आहे। जॾहिं रियासत हुकूमत तव्हांखे बुनियादी सहूलियतूं जेके गारंटी ॾियनि बाय कॉन्स्टिट्यूशन, जंहिंखे आइन तहफ़ुज़ थो ॾिए, कवर थो ॾिए, उन्हनि खे ॾियण में नाकाम आहे त पोइ नौजवानो तव्हां जूं नौकरियूं बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में उहे माण्हू था हासिलु करे वञनि जेके उते रिश्वत था ॾियनि या उते वॾियूं सिफ़ारिशूं खणी था अचनि। वॾियूं सिफ़ारिशूं बि उहे माण्हू हासिलु था कनि जेकी हितों जे सिंध जे हुक्मराननि खे रिश्वत था ॾियनि। उन जे करे तव्हां वटि हाणे को बि वसीलो कोन्हे सवाइ उनजे त तव्हां जदोजहद करियो, मुनज़िम जदोजहद करियो, अहिड़ी क़यादत पैदा करियो, अहिड़ी नौजवान क़यादत, अहिड़ी नौजवान सियासी बसीरत वारी पार्टी हिन सिंध में, हिन सिंधी क़ौम खे ॾियो जेकी क़ौम जी तर्जुमानी करे ऐं तव्हांखे हिन बरबरियत ऐं जारियत खां निजात ॾियारे सघे। न त सिंधी क़ौम जे जियापे ऐं बचण जी मुस्तक़बिल में का बि गारंटी नथी ॾेई सघिजे। महिरबानी साथी।